नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं घोटकी मत घोटकी प्रेस क्लब में जसकम ऐं जसवम जे 30 कारकुननि जो ॿिन्ही तंज़ीमनि खां लातालखीअ जो ऐलान। क़ौम परस्त पार्टियुनि जे कारकुननि अबू बकर मलिक, कबूल सोलंगी, निसार सोलंगी, ज़मीर गडाणी, माशूक महर, ख़ालिद पिटाफी, नवाब सोलंगी, जलील अहमद लखण ऐं ॿियनि घोटकी प्रेस क्लब अंदर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां मुल्क दुश्मन तंज़ीमनि जसकम ऐं जसमम खां सभई दोस्त लातालखीअ जो ऐलान कयूं था ऐं असां हाणे क़ौमी धारा में शामिल थी विया आहियूं। हाणे पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी अमुन सलामती ऐं ख़ुशहालीअ लाइ कमु कंदासीं। उन्हनि क़ौम परस्त पार्टियुनि सां असांजो को बि हाणे तालुक़ नाहे। असां हिकु शरीफ़ ऐं इज़तदार शहरी वारी ज़िंदगी गुज़ारण चाहियूं था। नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं त रेती भरिसां दिड़ा मोड़ वटि रक्षा कल्टी थी पियो, जंहिंजे नतीजे में रक्षा ड्राइवर नासिर हुसैन आराई थरे ते पहुतो थी वियो ऐं फ़कीर मोहम्मद पुट मोहम्मद सदीक ज़ख़्मी थी पियो। अहिड़ो इतलाह रेती पुलिस खे ॾिनो वियो। रेती पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची ज़ख़्मी ऐं फ़ौती खे तालकी अस्पताल ॾे हकी मुंतक़िल कयो। हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो। इलाइक़े जे माण्हुनि मुताबिक़ त फ़ौती ऐं ज़ख़्मियुनि जो तालुक़ मूमल जी माड़ी ॻोठ नवाबुद्दीन आराई सां आहे, जेके थर कैनाल वारे इलाइक़े ॾांहुं माल खणी वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। वधीक पुलिस जो चवणु आहे त फ़ौती ऐं ज़ख़्मी जे वारिस सां राब्ते करण जी कोशिश में आहियूं। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।